नाज़रीन, मदई जी वेझो ॻोठ पलीजा पंवर में 40 साल पहिरियां विछायल बिजलीअ जूं तारूं हंधा हंधा टुटी वयूं। नयूं तारूं न लॻण सबबि आए ॾींहुं बार बार तारूं टुटी घिटीअ में किरी पवनि थियूं, जंहिं सबबि ॻोठाणनि खे ॻोठ में कंहिं बि वक़्तु वॾे जानी तोड़े माली नुक़सान जो अंदेशो रहे थो। पंवर इताद जे अॻुवाणनि डॉक्टर न्याज़ पंवर, कमांडो पंवर, फारूक अहमद पंवर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो, सुबुह 9 बजे गोॾे बिजली तार टुटी आहे। हिन महिल ताईं वापड़ा वारो कोई बि न आहे ज़ाहिर, ऐं ॿार बचा इहे घुमनि था, जेके ॾिसो पाण था माल बाल टपे थो। मेन घिटी आई आहे, हिन महिल ताईं न आहिनि पहुता। तक़रीबन असां फ़ोन वोन कई अथसि, कोई जवाब बि न आहे। इहे त तक़रीबन 40 साल थी विया आहिनि त इहे बिजलीअ जूं पुराणी तार लॻियल आहिनि। हिन महिल ताईं माना कोई बि न आया आहिनि, कोई बि वापड़ा में माना जेको आहे वापड़ा वारा कोई बि न आया आहिनि त इहे तार नयूं कनि। हुनजी न हली, जेको हिनखे काफ़ी पीरियड थी वियो आहे, तक़रीबन 40 सालनि खां मथे थी वियो आहे। न तारां चेंज थी वियूं आहिनि, न हिनजी का रिपेयर थी आहे। तार पाण ॾिसो था किरी पई आहे। इन में जानी जेको आहे सो माली नुक़सानु आहे। नंढा ॿार मौसम अचनि वञनि था, जिन खे का ख़बर न आहे त छा आहे। कॾहिं बि केॾी महिल बि बिजली अचे त हुनजो जेको आहे केॾो नुक़सानु थींदो, उन जो ज़िम्मेवारु केरु आहे। असां घुर था कयूं त फौरी तौर ते जेको आहे सुधार कयो वञे ऐं हिनखे जेको आहे सो सही तरीक़े सां हुनजी मेंटेन कई वञे। बिजली जूं तारूं विछायल आहिनि। इहे तक़रीबन अॼु खां 40 साल अॻु जूं तारूं विछायल आहिनि, जेकी हिन वक़्तु इंतिहाई ज़बून ऐं ख़तमु थी चुकियूं आहिनि, जिन खे असां ॻोठवासी पंहिंजी मदद पाण ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते टेका सेका काठियुनि जूं ॾेई, काथे जेको आहे जुस्त जूं तारां वेड़े ॻंढ चोड़ हणी मिड़ई ॻोठ जी बिजलीअ खे माना हलायूं वेठा आहियूं। ऐं वक़्तनि टाइम टू टाइम हुतां बिजली जूं तारां टुटी घिटियुनि में किरी थियूं पवनि। असांजा मासूम ॿार हुतां गुज़रनि था, असांजो चौपायो माल गुज़रे थो। हमेशह असां ख़ौफ़ ऐं हुन में अज़ियत में वक़्तु गुज़ारियूं था त कॾहिं असांजा मासूम ॿार न अजल जो शिकार थी वञनि, कॾहिं असांजो चौपायो माल न उहो इन जे वर चढ़ी वञे। हिन वक़्तु बि इहा तार विच घिटीअ में पई आहे। हे त शुकुर कयो अलाह जो ॾींहुं ॾिठो आहे, जेको ॿार ॾिसी वाइसी गुज़रनि था। जेकॾहिं राति जो अंधेरो हुजे ऐं कंहिं वक़्तु बि माना इन क़िस्म जो जानी नुक़सानु असां वटि पेश अची सघे थो। इन करे असां हितां जो चूंडियल MPA MNA ऐं वापडा अमलदारनि खे ऐं हुकूमत सिंध खे इहा अपील कंदासीं त ॻोठ पलीजा पंवर जे हिननि बिजलीअ जे तारुनि खे रिन्यू कयो वञे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।